तई फलानी जमयत तई फलानी फलानी उहे तो सब मिठे मोहम्मद जा होला ही ते फलाने जो गुरु फलाने गुरु असहाबन खबर इलेक्शन हर शयूं कबूल पर मीलाद ते तो बयान असा बयान कयो तो कहिड़ो गुनाह थी पियो पर जे भला असांखे तूं गुनाहगार चई थो त चवंदो रह क़यामत जे ॾिहाड़े कुर्सी तुंहिंजी कान हूंदी फ़ैसिलो ख़ुदा जो हूंदो शफ़ाअत मिठे मोहम्मद करीम तूं रुगी पंहिंजा पेर संभाल तू रुगी गप जो किलो नथी ज़हन जो कच्चो नथी मुझे न शहर जी टी मिसरा कही अर्श ऐं कुर्सी लोह कलम सब सदको सखी तुंहिंजो अल्लामा अशरफ अली थानवी ब किताब नदाहन उर्दू में हिकिड़ो नशर सीब ॿियो मवाइज़े मीलाद भई अल्हम्दुलिल्लाह मूं वटि मवाइज़े मीलाद में लिखे थो त जंहिंखे जो कुछ मिलियो आहे वो सदको मुस्तफा जो किथे जी सुभान अल्लाह जिते चवणो आहे ते कोन थो चई हाणे थो चई मोजा पिरी सब शे अल्लाह पैदा कई पर वंडण वारो सुहिणो नथी लोह कलम अर्श कुर्सी सब मुस्तफा करीम जे सदके पैदा जाल अवा हदीस जाबिर पढ़ो मवाहिब दुनिया में मौजूद आ उन जे शरह ज़रकानी वारे तशरीह लिखी आ गालिबन नसीब रियाज में बाहे मदारिज नबुवत में बाहे अल्लाह ताला जे हदीस फरमायो अव्वल अल्लाह ताला मौजो नूर पैदा करे को उन नूर के विरहाए उन नूर के वधाए हिकड़े हिस्से मां लोह पैदा कयो ॿिए मां कलम पैदा कयो ॿिए मां अर्श पैदा कयो चौथे मां कुर्सी पैदा कई कंहिं मां मलाइक पैदा थिया कंहिं मां आसमान ज़मीनूं पैदा थिया ही सब फैज़ बरकत वारे दिल भर मदीने जे घोट असी उन जा नारा उनजी अजर जी खुशी वधायूं था जन्नत हूरो ग़िलमान हौज़े कौसर सभे सुहिणा ॾाढा न चई जन्नत हूरो ग़िलमान हौज़े कौसर सभे सुहिणा उम्मत ते थी लईक या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बटे फेरा पढ़ो मुझे दिल भर नबी जा सच्चा परवानो शेदाइयो मुहिबो अल्लाह जे हबीब जे आमदी खुशी मल्हाइण न कुरान करीम जे खिलाफ न हबीब जे हदीस जे खिलाफ न सहाबे किराम जे खिलाफ न अल्लाह जे कामिल सालिहन बानन जे तरीके जे खिलाफ मुझे प्यारे हबीब जो शान मुअर्ज पे कयो हजरत आदम पंहिंजे बच्चे हजरत शीश के फरमायो बिठे मोहम्मद जो अदब कजा गाल आई याद आई गाल जैसे असा जो औलाद मां थींदो असी अदब छो कयूं जे भली औलाद मां थी पर उन जी सदके असा ते मेहरबानी इहा मेहरबानी रुगी हजरत आदम ते हजरत नूह ते हजरत इब्राहिम ते हजरत यूसुफ ते हजरत मूसा ईसा ते थी अल्लामा जानी जो जिक्र करे बुधायो आज शेर में फरमायो अगर नामी मोहम्मद रा नया बुरदे शफी आदम ये आदम नबी से जे नाले के सफारशी न बनाया वसीलो न वठे
अगर नामी मोहम्मद रा नयावर दे शफी आदम न आदम याफते तो बह न नूह से गर्क नजईना नूह जो बेड़ो तरियो इब्राहिम जो ठरियो इस्माइल जो भाग वरियो ये सब सदको मदीने वारे दिल भर जो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे ताकीद, नारे हैदरी, जश्न ईद मिलादुन नबी। ही मुझो किताब बिन जुल्दन में आ माना कुरान पाक मिलायो एडो छाए हिन में असुल अरबी में आ शमाइल तिरमिज़ी जला मुहद्दिस लिखियो आ त जे घर में इहो किताब यानी 24 कलाक मदीने वारो सुहणो उन वटि मौजूद ईदी छपियो आहे बिन जुल्दन में आ घणियूं कापियूं न खयम 3 सेट खयम छो त असांजा सिंधी भाउ अल्लाह ख़ुशि करे न इन पासे शौक़ घटि था रखनि। मूंखे हिकिड़ो नौजवान पुछे साईं मौलवी साहब कहर थी वियो मुंहिंजो कीअं साईं थी 5 ॾींहं से बूट वठनि था किताब नथा वठनि। इहो ज़हन आहे असांजी बिरादर कौम सिंधी भाइरनि जो अल्लाह करे पंहिंजी हक़ीक़त ॾे मोटी पवन। ही तव्हां मुंहिंजो शागिर्द खणी ईंदो 3 सेट 1000 रुपया हिकिड़े सेट जो आहे। जेकर तव्हांजी दिलि घुरे ऐं चाहियो था त मुस्तफ़ा करीम जे वारनि पाकनि खां वठी कदमनि जी हेठि चमड़ी मुबारक ताईं संदन अहवाल पढ़ूं संदन मेहरबानियूं हासिल कयूं त वठो न त ख़ुदा ख़ुशि कंदो। मुंहिंजे दिलि भर नबी ते दुरूद राजा पढ़ो त मां पंहिंजे बयान अॻिते जारी सारी रखां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मीलाद जे मल्हाइण में जश्न मीलाद में खुशी में छा थींदो आहे मूं अर्ज़ कयो तिलावत नात हबीब जे अचण जो ज़िक्र। चौथी शइ कहिड़ी आहे खाधो खाराइण। जागो पिया न खाधो खाराइण अबा इहो बुरो आहे। खाधो खाराइण कंहिंखे बुरो आहे तूं त मुस्तफ़ा जी मोहब्बत वारनि खे थो खाधो खाराई। पर अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम अल्लाह नबी नाले सलाम जो मामूल हूंदो हो मेहमाननि खां सवा मानी न खाईंदो हो। जागो पिया न अल्लाह करे त मेहमान बि चङो मिले न त राति जो मानी खायो ॾंद बि तुंहिंजो कायो वञे हंधो त खणंदो। सोने खलील जी मिजाज हुई तबीयत मेहमान खां सामानी न खा। हिकु दफ़े 3 ॾिहाड़ा मेहमान आयो। वॾी ॻाल्हि अल्लाह जे प्यारे नबीअ पंहिंजे घर पाक मां निकिरी रस्ते ते वेही इंतज़ार कयो त को मेहमान मिले छो त पाण मेहमान खां सवा खाईंदो ई हिकिड़ो पोड़ो पियो अची जॾड़ो लठ हथ में फिरंदो थाबड़ंदो घर में जो आयो त न अस्सलाम वालेकुम न वालेकुम सलाम। जे अॼुकल्ह जा असांजा मुस्लमान आदी थी विया आहिनि जो हथ मथे खयोसीं निरार ते तिरी लॻी अधु भुजो आयो ॿई धुरियोड़ा न त असांजे अक़ीदे में आहे अस्सलाम अलैकुम। नबी से फरमाए था तू अस्सलाम वालेकुम चओ पर इहो असां मां निकिरी वियो घणो करे तकड़ शकड़ में अस्साम अरबी में चइबो मौत माना मार जागी सलाम वारी पिटे
अस्सलाम अलैकुम अरे चरिया अस्सलाम अलैकुम जी रहमतुल्लाह वधाई त 20 ने क्यों बबरकातु चई त 30 ने क्यों न त 10 ने क्यों अस्सलाम अलैकुम साहिनी अहल हजरत शेख अब्दुल अकदलवी अशत लमात मुश्काशर में लिखियो त सहाबी सगोरा वांदा थींदा त मदीने तैयब जे गिटन में सिर्फ इन अल्लाह हलंदा त हिक ॿिए खे अस्सलाम अलैकुम जी सवाब पर असां रस्तो ही छॾे ॾिनो वाट ही नथा वठो ओगस ही नथा वठो मुझे दिल बर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शेदाई मोहब्बत वारो अल्लाह ताला जे हबीब करीम जे ॾाॾे हजरत इब्राहिम न कुरारे के पाण सां वरतो कुरारे चवा केॾे थो अची अली सलमानी अली खां भली शिया अचे वेठो मानी खान ते न बिस्मिल्लाह न रब जो नालो ये जब भर में शुरू थी दावती है बाबा बिस्मिल्लाह पढ़ न बिस्मिल्लाह था जी अल्लाह जो नालो छा इब्राहिम खलील सुने के थोड़ो दुख थो ठीक है रुआ जो को न बिस्मिल्लाह न अल्लाह के सुजाना चाह उती मारी उसी बस रखा उथी अञा विख थो हली अल्लाह ताला जो प्यारो मलाक सोने खलील जे दरबार में आयो सोना इब्राहिम मेहना नदी से नवथारी से गज्जी तो सा खाए 100 साल उम्र थस मूं रब कॾहिं बि मेहनो न ॾिनो थमास रोज़ी बंद न कई थमास तूं बि मुंहिंजो नबी आई मुंहिंजे तरीक़े ते हल मानड़ी खाराईस वो नालो नथो वठे त न वठे तोखे त मां रब अजर ज़रूर ॾींदुसि तव्हां त महबूब जी मोहब्बत वारन के या रसूल अल्लाह पुकारण वारन के सलातो सलाम पढ़ण वारन के नबी जो शान ॿुधी दिल ठारण वारन के खाधो खारायो था कहिड़ी ख़राबी ये तो वॾी बरकत आहे वॾी भलाई आहे वॾो फ़ाइदो आहे बल्कि इन जे सदके त करीम एॾा कर्म कया माण्हुनि ते जो काफ़िर बि कलमो पढ़ी मुस्लमान अरबी में किताब मवाहिबिल दुनिया उनमें आहे त बगदाद शरीफ शहर में इब्राहिम नाले हिकिड़ो शख्स रहंदो हो जेको हमेशा मुंहिंजे महबूब जे अचण जी ख़ुशीअ में गैर मुस्लमान हुआ उन गैर मुस्लमान ये खणी जो त हिंदू काफ़िर जी घर वारी उहा बि काफ़िरानी हुई उन पंहिंजी मुड़ुस खां पुछो त 12 महीने मुस्लमान हेॾो ख़र्च छो थो करे शादी भी कॾहिं तोहर जी सुन्नत भी कॾहिं फलानी जे भी कॾहिं रोज़ 12 महीने करे मुड़ुस चयसि त 12 महीने इन जे करे थो करे जो इन महीने में इन जो सुहिणो नबी मिठो मोहम्मद दुनिया ते तशरीफ़ फरमा थियो माई चए थी त उहो नबी इन जो कहिड़ो हो अखलाक पुछई सूरत पुछई सीरत पुछई सोने नबी जो ॻाल्हियूं पुछई हू ॿुधाईंदो रही ॿुधंदी रही जॾहिं सुम्ही रहिया निंड आई तो न औरत ख्वाब ॾिठो त बगदाद शरीफ़ ॾांहुं मदीने मुनव्वर खां हिकिड़ो काफ़िलो पियो अचे ॾाढो प्यारो काफ़िलो आहे बेटा साहब छा कयो के चा आयो काफिलो साथ धनी सरवान वार वठी वादो कया पवाहूं दपलान चहरो नल पान दरी सित सजन जे साथ जोरो मुझे दिल बर नबिया तेरा सहाबी प्यारा हल काफिलो अचे पियो हीअ माई फरमाए थी मां ख्वाब में वधी वई आहियां पुछां थी पोयां कंहिंखां त इहो अॻियां केरु जो ॻाल्हाए थो त ॾंदनि जी बिथनि मां नूर जूं लाटूं
केरा अल्लामा शरफुद्दीन बुसीरी कसीदे बुरदे वारो बुजुर्ग जैके अधरंगे जी बीमारी हुई दवा न पई लगी वो नबी सैं शान में शेर ठाई ख्वाब में नबी सैं ज़ियारत करायस मेहरबानी कयूंस नवाज़ियूंस बाजी चादर जो मथा विधौंस त बीमारी खत्म थी उन बुजुर्ग जे कसीदे में आहे वो माई जन पुछे थी केरा जंहिंजी दंदन पाक जी विथन मां नूर जो लाडो थियो निकिरन सुभान अल्लामा बुसीरी जो शेर मज़ेदार मोहम्मदुन सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीकैन मिन अरब व मिन अजमी मिठो मोहम्मद बिन ही जहान जो सरदार हिन जहान जो अगी जहान गुल्लाजी तुरजा शफाअतुहु लिकुल्लि हाल मिनल अहवाल मुक़तहमी इहो ही महबूबा जंहिंजी हर दुख में शफाअत जी उम्मीद हूंदी आहे दुख में दुख हो जी तकलीफ में तकलीफ हो जी मुश्किल में मुश्किल हो जी शफात करे उठो मोहम्मद रब्बुल आलमीन खां दुआऊं घुरी वे मुश्किल पंहिंजे उम्मती जा माफ़ कराए छॾी माई पुछो केरा त जेको काफ़िले में गॾु हो उन जो असांजो सुहिणो नबी मिठो मोहम्मद करीम केॾे थो वञे कि तुंहिंजे पारे में हिकिड़ी मुजाहिद नबी से जे जमन जी खुशी मल्हाई आहे उन ते महिरबानी कनाए हाँ भला मां जे वञी वधी अर्ज़ कयां त मूं ते बि महिरबानी थींदी काफ़िले वारे जो भली वञी अर्ज़ कर अॻियां जो आई साईं फरमाई था छा आहे छा कम साईं कम ॿियो कोन्हे आया बि काफ़िरानी पर मुंहिंजी दिल जे थी मुंहिंजे घर बिलड़ी हल बेटा फरमाए तो तू समो गंदरी मुंह में बन लख इन मुझे हाल जी थई पिरी सब पर रख कारण रब लख मता मांगर मटी तू नबी आही रसूल आही बलक रसूलन जो सरदार आही मात ई बनाई आया काफिरानी आया मेहरबानी करे मुझे घर हलो साईं फरमायो हलूं था जागो पिया हलूं था बेटा ई साहब गाल कने बुधायो गंद जनी जे गोद में बाबूड़ा पोशाक उन्हन जे उताक रणल रीझी आयो मुझा सुना हबीब आया माई वेचारी निंद में कलमू पढ़ी मुसलमान फौरन जागी भी पई हानी परेशान आ त मुर्स मुवारो वाला छा चवंदा मारींदो विढ़ंदो छो कलमो पढ़ी छो मुसलमान थी आई छा कयां ये फतके पई त मुर्स भी जागी चेस तो छो पई फतकी चई न सी खैर आ इन खैर सची गाल कर चई बस खैर सची गाल कर चई सची गाल आहे त मूं सुहिणे नबीअ खे निंड में ॾिठो मां कलमू पढ़ियो मुसलमान थी हाँ त चेस तो परेशान न थी मां बि मदी आया सामान वठी अचण मुंहिंजो कम रधी पचाए खाराइण तुंहिंजो कम अच त पाण बि गॾिजी पंहिंजे दिलबर जे अचण जी ख़ुशी मल्हाए मुंहिंजा नौजवान अदरा हिन ॻाल्हि खे माण्हू फुज़ूल न समझे
जेको समझे तो मर्ज़ी वारो आहे, पर असांजो कम आहे तुंहिंजे अॻियां हक़ीक़त बयान करण, असुल ॻाल्हि खोले ॿुधाइण। अञा बि हिन जो दलील कहिड़ो आहे, हिकिड़ी हदीस मां तव्हांखे ॿुधायां थो, पर अव्वल मां तव्हांखे अर्ज़ु कयां त ही मुंहिंजो किताब आहे, काफ़ी हली चुको आहे। असांजे मुल्क में टीवीअ जी चाहत घणी, टीवीअ ते प्रोफेसर अचनि ऐं अजीब ज़हन वारा, तो रुॻी टीवीअ ते ॾिठो ऐं घणा माण्हू ॾिठई न तो चो हल पुट वॾो क़ाबिल, पर इन्हनि में के अहिड़ा बेअदब गुस्ताख ख़ुदा शल पनाह। साईं काज़िम अली शाह हिंगोर जा वारे जलसो करायोगी, मूंखे हिकिड़े माण्हू चिठी लिखी त साईं टीवीअ ते हिकिड़े प्रोफेसर चयो आहे त मुस पंहिंजे घर वारीअ जो खीर भली पी। जागो पिया, मूं चयो बारा सुख थी वियो आहे बा, जॻियूं मेहूं खपाए हाँ मूंखां गाह पोखींदा वधो प्रोफेसर उन्हनि जा ज़हन कहिड़ा तोखे ख़बर न आहे। हिकिड़ो प्रोफेसर ईंदा ज़ाकिर न आहे, जंहिंजी तक़रीर गौर सां तव्हां ॿुधो त कॾहिं बि नबी साईं जे नाले अॻियां हज़रत न चवंदा, मोहम्मद गौर सां ॿुधो। असीं चवंदासीं असांजो दिलबर, असांजो आका, असांजो सरदार मिठो मोहम्मद, हज़रत मोहम्मद, प्यारो मोहम्मद, उन हज़रत ने मिठो न प्यारो। गौर सां ॿुधो, उन तक़रीर में चयो त यज़ीद हुसैन बराबर। दुख थियो पोइ मूं किताब अरबी खोले, क़ुरान पाक जा तफ़सीर हदीसूं खोले, लिखियो त न हुसैन जो नालो ई हक़, यजीद बदतरीन दुनिया जो इंसान, बुरे में बुरो इंसान, जंहिंजा किरदार ही हुआ वे सब हिन किताब में लिखिया आहिनि। मुंहिंजो शागिर्द हुआ जेके आणे तो हाणे बचा थोड़ा आहिनि, अल्लाह साईं करे था पढ़ो। दुश्मन जी कंडीशन ॾिसो त कहिड़ी आहे, जंहिंखे तव्हांजो ज़ाकिर नायक फुंडाए थो। ॿी तक़रीर में चई त लोग कहते हैं कि पीरों के पास, फकीरों के पास, वलियों के पास जाएं, मैं कहता हूं क्यों जाएं, वे फकीर तो कुछ नहीं दे सकता, खुद मोहम्मद भी कुछ नहीं दे सकता। तो असी भाई आहियूं निजा नौकर मिठे मोहम्मद करीम जे दरवाजे। असां इन आका जी ॻाल्हि सना तारीफ़ तोखे ॿुधाईंदासीं। सोने हुसैन जा बि खादिम, नौकर, मुहिब, शेजाई आहियूं। असीं हुसैन जे दुश्मन जा उघाड़ा कंदासीं, खोले ॿुधाईंदासीं त यज़ीद हेॾो ज़ालिम हो, हेॾो बुरो हो, वधीक तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह ताला जी ज़ात जा बाणियो, नबी पाक जे मीलाद जे महफ़िल में थे छा थो, वरी भेरो ॼारिया तिलावत थींदी आहे, भलो कमा ना थींदी आहे, भलो कमा अचण जो ज़िक्र थींदो आहे, भलो कमा खाधो खाराए वेंदो आहे, भलो कमा ऐं रोशनी कई वेंदी आहे, भलो कमा का बि बुरी शइ आहे त पोइ छा ला झलियूं जी तारीख़ मुक़रर छो था कयो। अब तारीख़ मुक़रर तूं पंहिंजे जलसनी कोन कंदो आहीं, हर को माण्हू पंहिंजे जलसी तारीख़ मुक़रर कंदो आहे। असीं पंहिंजे दिलबर जे ॼमण जूं तारीख़ूं, अॻियूं तारीख़ूं, पोयूं तारीख़ूं मुक़रर कंदा आहियूं त माण्हू असांखे ॿुधनि, असांखे ॾिसनि ऐं माण्हू सम्झनि त असां सुहिणे नबी पाक जा मदाह आहियूं, सना ख़ान आहियूं, तारीफ़ कंदड़ आहियूं। असांजो अक़ीदो आहे त असांजे दिलबर नबी पाक जहिड़ो न आयो, न ईंदो, न मिलियो, न मिलंदो, न थियो आहे, न थींदो, न ॼाओ, न ॼम। मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, न थियो आहे न को थींदो, मिठा मन ठार तो जहिड़ो। तव्हां बि इहो यकीन रखो, न
थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो सारी दुनिया जे सहण में न आसरदार तो जहिड़ो तव्हांजो अक़ीदो इहो आहे या गड़बड़ा बनायो बेमिसल महबूब बनायो बेमिसल महबूब धोखे मिठे मालिक तुआही नूर निर्मल को नानकदार तो जहिड़ो सुने हबीब करीम ये ज़ात बरकत पर आलिमन मुहक्किकन भलारन तहक़ीक़ करे ऐं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त 6 किताब हदीस जा वधीक अहम आहिनि जिनखे सरबो आहे सिहाह सित बुखारी मुस्लिम तिरमिज़ी अबू दाऊद नसाई इब्न माजा इन्हनि में बि अक्सर उलमा फरमाइनि था त बुखारी शरीफ अहम किताब उन बुखारी शरीफ में रिवायत है नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हजरत अब्बास जैला सवेल ॿुधा त 18 मेलन थी साईं जो आवाज़ ईंदो ओ हजरत अब्बास सोने नबी पाक जो चाचो ऐं मुसलमान थियण जे करे असहाबी बि उन खां रिवायत त मूं ख्वाब में पंहिंजे भाउ अबू लहब खे ॾिठो त जहन्नम में सड़े पियो अबू लहब ॿुधो हूंदव कुरान पाक जी सूरत तब्बत यदा अबी लहब तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वमरातो हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद अबू लहब जा हथ हलाक थिया ऐं पाण बि हलाक थियो जल्दी जहन्नम में वेंदो पाण त वेंदो पर ज़ाल बि गॾु हूंदसि उनखे माल ऐं खज़ाने को फ़ाइदो कोन ॾिनो उन माई जे गिच में काबार जो रसो हूंदो मलाइक कहले जहन्नम जे हवाले करे छॾींदसि ओ अबू लहब नबी साईं खे ईज़ाईंदो हो पथर हणंदो हो माण खे झलींदो हो त मुस्लमान थियो एॾो कट्टर काफ़िर हो मरी वञण खां पोइ उन जो भाउ हज़रत अब्बास तो फरमाए त ॾिठो मां जहन्नम में सड़े पियो पुछो मां त ॾे ख़बर छा हाल आहे हाल त ॾिसी भला का भलाई का महिरबानी जी हा सूमर सूमर जे ॾींहुं सूमर जे वार ते मुंहिंजे हिन आंगुर मां हिकिड़ी मिठी शइ निकिरंदी आहे मां चूसींदो आहियां त अज़ाब घटिजी वेंदो समझी ॻाल्हि खे समझे न चाहे त मूं 50-52 साल तक़रीर में गुज़ारिया आहिनि दुनिया ते दुनिया ते अल्लाह अॻे ई घुराए वरितो
चाचा हुआ मां चाचो मूं वटि बानी भली है मुंहिंजी पेसनि ते वरतल नौकरियाणी खादमा उन मूंखे चयो त मुबारक थी भाइटियो जाओ वो पेसे वारो वॾो माण्हू मुंड में अची वियो मूं आंगुर खणी बानीअ खे चयो त इन भाइटे जे ॼमण जे ख़ुशीअ में तोखे आज़ाद थो कयां आज़ाद। अल्लाह फरमायो दुश्मन होए पत्थर हणंदो है मारन के झलींदो है विठे मोहम्मद कलमू न परोरो पींदो है इन जे बावजूद तो आंगुर जो इशारो करे खुशी मल्हाई हुई उन खुशीअ जे सदके सूमर सूमर ते तो ते अज़ाब हल्को थो कयां। हाणे ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई। हिकिड़ी धुर जे किताब में मूं पढ़ियो उन वेचारे अंदर जो ओभर कढी ऐं चई त इहो मीलाद अबू लहब कयो अबू लहब जी सुन्नत असांजो थोरी आहे। मां चवां थो अबू लहब कयो मञोसीं पर अल्लाह खे ख़बर हुई या न त अबू लहब काफ़िर ॻाल्हायो सभई ॻाल्हायो अल्लाह खे ख़बर हुई त अबू लहब काफ़िर दुश्मन पोइ अल्लाह उन तां अज़ाब हल्को छो कयो समझो था ॻाल्हि खे न अल्लाह अज़ाब हल्को छो थो करे जॾहिं ख़ुदा खे ख़बर आहे त अबू लहब मुंहिंजो बि दुश्मन आहे नबी सोने जो बि दुश्मन आहे नबीअ खे पत्थर हणंदो हो मार खे झलींदो हो उनजी घरवारी कंडा छिराईंदी रस्ते ते मुस्तफ़ा करीम जे लाइ तकलीफ़ जो सबबु बणजंदी हुई त पोइ छो थो अज़ाब हल्को करे। हाणे ॻाल्हि जा पासा आहिनि ॿ या चओ नऊज़ बिल्लाह त अल्लाह खे अबू लहब जी ख़बर कान्हे ये केवल कोन चवंदो ऐं जे ख़बर हुई त पोइ अल्लाह अज़ाब हल्को थो करे साबित थो करे त जॾहिं दुश्मन जे मथां ख़ुशीअ जे करे मां अज़ाब हल्को थो कयां त मुहम्मद आका जी असी फारसी में मदरसन में किताब पढ़ियोसीं पढ़ायो हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो किताब आहे गुलिस्तान हाणे मदरसन मां पढ़ाई बि वई तर्जुमा जो निकितान हर किताब जो तर्जुमो ऐं माना मिली हाणे महिनत वई उन में हज़रत शेख सादी तव्हांखे ख़बर हुजणु खपे त मुल्तान वारे गौसल आलम कामिल वलीअ जो पीर भाई बई बुजुर्ग खलीफा हज़रत शहाबुद्दीन सुहरवर्दी और शेख सादी पंहिंजी गुलिस्तान में छा चयो आहे चथो ए करीमी के अज़ खज़ाने ग़ैब इब्रो तरसा वज़ीफ़ा खुरदारी मुंहिंजा अल्लाह तो करीम ही जो ग़ैबी खज़ाने मां बाभरन खे मजूस ने यहूदन खे रोज़ी दी दे तो या न ए करीमी के अज़ खज़ाने ग़ैब गिबरो तरसा वज़ीफ़ा खुरदारी दोस्तारा कुजा कुनी महरूम तो के बाद दुश्मना नजरदारी मुझा अल्लाह जने दुश्मनन की भलाई करी थो त दोस्तन ते कीअं मेहरबानी कंदे त मुझा अदराक समझन ॻाल्हि खे त इन ख़ुशीअ जे सदके जेकॾहिं दुश्मन ते अज़ाब हल्को थिए थो त अल्लाह जी रहमत में उम्मीद था रखूं त असां ते बि मेहरबानी थींदी यकीनन थींदी। अञा हिकिड़ो किताब मुंहिंजो आहे उहो आहे करामतूं। असां सुन्नत जमात वारा चवंदा आहियूं त फलाणी बुज़ुर्ग जी करामत जागो पिया ॼट चवंदा आहिनि मौजज़ो
मोजो कह बि बुजुर्ग जी गाल के न चए। मोजो चबो सिर्फ नबी जी हथा ज़ाहिर थियण ख़र्क़ी आदत। वली केॾो हुजे उन जी कमाल खे मोजो चओ। ॿुधायो मोजो ॾाढा चओ उनखे चइबो करामत। हाणे करामत क़ुरान मां साबित आहे, हदीसुनि मां साबित आहे, तफ़सीरुनि मां साबित आहे। हदीस जे शरहनि कई करामतूं लिखियूं आहिनि। उन करामत जी माना छा आहे? करामत क़ुरान जे आयत मां कीअं साबित आहे, तफ़सीरनि जे लाइ छा लिखियो आहे। ऐं हिकिड़ी करामत हिन में अम्मा ख़ातून जन्नत जी बि लिखी आहे। इमाम रब्बानी जेको नक्शबंदी वलीअ जो सालार आहे उन जो करामतूं आहिनि। इहो वरी सभिनी खां सस्तो करे पंहिंजे पुट खे चवंसि वलीउल्लाह नालो अथसि, दुआ कयो त वाकई अल्लाह जो वली थिए। उहो तव्हांखे सुहिणे नबी जे ईद मीलाद हिकिड़ो शेर ॿुधाईंदो। ख़ुदा कंदो तव्हां हुनखे दुआऊं बि कंदव, ख़िदमत बि कंदव, आबाद हूंदव। दुरूद ॾाढा थोरो मुंहिंजे मदीने वारे दिलबर ते त मां अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़। सोने नबी करीम जा आशिको हिंदुस्तान ऐं सिंध में वॾा वॾा कामिल वली गुज़रिया, वॾा वॾा रब्बानी आलिम गुज़रिया। असांजे मटियारी ज़िले में हिकिड़ो नंढो शहर आहे उॾेरो लाल। उॾेरो लाल में हिकिड़ो पाड़ो आहे, महलो आहे सैयदनि जो सादात। उन्हनि में कुझु पुराणे दौर में हिकिड़ो आलिम हो सैयद अली मोहम्मद शाह। आलिम बि हो, वली बि हो। चओ सुभान अल्लाह। आलिम बि हो, वली बि हो। मां जंहिं उस्ताद वटि अरबी पढ़ियुसि उहो फरमाईंदो त मूं उॾेरे लाल में बि पढ़ायो। सैयद अली मोहम्मद शाह सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी मुराक़बे में विहंदो हो, कंधु हेठि करे ज़िक्र कंदो हो। कॾहिं कॾहिं अहिड़ी महिरबानी थींदी हुयसि जो मंझंदि ते सिज अची वञे त बुज़ुर्ग यको मुराक़बो। कॾहिं कॾहिं गर्मी थींदी हुई, सिज जी तेज़ी हूंदी हुई त पखी उॾामी बुज़ुर्ग जे मथां परनि में मिलाए छांव करे बीहंदा। मुराक़बो इहो न थी। हाणे कंधु हेठां सोची पिया त फुटनि जो घटि साल कोन चो, छाड़ी मज़ो न कयो, बसर किरी पिया। इहो न, दिल के साफ करे, अल्लाह जे ज़िक्र जे हवाले करे ऐं जेतिरो थी सघई ज़िक्र घणो। प्री मुझा प्यारा अल्लाह महबूब जे मोहब्बत वारा सुहिणे नबी करीम सां नीह निभाइण वारा उम्मतीयो उन सैयद सगोरे सुहिणे नबी पाक जे मीलाद जा जश्न कया। वॾो ख़र्च कंदो हो। एक दफ़े गरीबी हाल हो, मिस्कीनी हाल हो, कंहिंखा पिनण एब समझई बुरो लॻो। हाणे दीनी मलाच देगीअ में विझी रधे चांवर पंहिंजी शागिर्दनि खे खाराई मीलाद जे नियत सां। रात पईया ख़्वाब में मदीने वियो आहे। चओ सुभान अल्लाह। किथे वियो? रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की।
मिसरा वधिक मजेदार। अरसा हुआ तैयबा की गलियों से वो गुजरे, कई सौ साल चाहन नबी से मदीने पाक जे घिट में घुमिया। अरसा हुआ तैयबा की गलियों से वो गुजरे, अब तक गलियों में खुशबू है पसीने की, अब तक गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। थाल पिया फिरन भद्दवारा पर थालन वारन के चओ तकर न कभी, ठरियो त मुक हणी गिरह गिरदा। छो तो रुगी भद्द मकसद कोने, समझण मकसद। काल बि रोज़ी तव्हांखे रब ॾिनी पे, अॼु बि ॾे थो, सुभाणे बि ॾे। कुझु टाइम मदीने वारे जी शान खे ॾियो। शाह अली मोहम्मद साईं उडेरे लाल वारो जंहिंजे इलाइक़े खे दाइरो शरीफ़ चवंदा आहिनि, उन जो हिकिड़ो किताब आहे मुस्लिहुल मिफ्ताह, जेको तहक़ीक़ वारो किताब आहे। उन बुज़ुर्ग खे ख़्वाब में मदीने तैयब में हाज़िरी थी। सोने नबी जे दरबार में वियो, पर कंधरो हेठि त मां एतिरो ख़र्च न करे सघियो हिन साल, थोरो मीलाद कयुमि, कुझु कोन थियो, शर्मिंदगी थो रखे। साईं फरमाइनि था अली मोहम्मद शाह पासीरो नबी वेझो आहे, मूं मुस्तफ़ा जी तुंहिंजी मुहब्बत वारी दिल ते नज़र आ, तो हूंदे सूंदे मुस्तफ़ा वट मक़बूला, ही तो वारा चांवर मिस पिया हल मुंहिंजे दरबार। अवां खे मुंहिंजो अर्ज़ आहे, हूंदे सूंदे कंजू साहब न कजो, न त जहिड़ो हाल आहे पंहिंजे सुहिणे आका जे ॼमण जी ख़ुशी कयो, अल्लाह जो हम्द ॻायो, रब जो शुक्र कयो, अल्लाह साईं जा थोरा मञो, जंहिं महबूब करीम खे मोकिलियो जो असां अंधेरे मां निकिरी रोशनी में आयासीं, कुफर मां निकिरी इस्लाम ईमान क़बूल कयोसीं, जहन्नम ॾे वञण वारा जन्नत जा हक़दार। हाणे मां पुट खे चवां हिकिड़ी नात पढ़े, पोइ बांग, पोइ निमाज़, पोइ भक्त भली थो वञी कावड़ में रत, अॻु में मानी तव्हांखे न मिलंदी। नारे तकबीर। उते मिल जो मत हिते जाल खबर है ना, उते मिल जो मत हिते जाल खबर है ना, मदीने छॾ रवार जा शाहिद दी हथा गुज़र, मदीने पाक जा मंज़र विसार वितर, रोई दिल थी करे सजण दे शहर के सारे, रोई दिल थी करे सजण दे शहर के सारे, सदा दिल पर सदे दर लाए, सदा दिल पर सदे दर लाए, अंदर मदीने पाक जा मंज़र विसार मदीना रहमत जो हसीना पे
अजमत मदीने पहुंच बहुत नहीं कर मरिया कुछ नहीं दो बेचारा मदीने पाक जामन जरा पकी उम्मीद तू पर यारे में पकी उम्मीद तू पर यारे में उन्हें जेल फसा के उन्हें जेल बुदल मेरा तुर कर मदीने पाक जामन जरा विसारण सुभान अल्लाह। दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह इन महफिल में असांजो हिकिड़ो नात ख़ान महिमान सवेरे अचणो हुयो सजन सेठार, जंहिंखे ट्रैफिक जे करे देर थी वई, उहो हिकिड़ी नात शरीफ़ पढ़ंदो, उन खां पोइ दुआ थींदी। अवां समूरनि खे गुज़ारिश आहे त वेही रहियो।